नाज़रीन एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदासीं। सिंध जे 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में थियल मकानी चूंड जे हवाले सां गैर हतमी गैर सरकारी नतीजा हिन वक़्तु अची रहिया आहिनि, जेके अव्हां सां शेयर कयूं पिया। ऐं नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में अॼु मकानी चूंड थी आहे। पोलिंग जो जेको वक़्तु हो सुबुह 8 वॻे शुरू थियो, शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे इहो अमल जारी रहियो। ऐं हिन वक़्तु जेके आहिनि गैर हतमी गैर सरकारी नतीजा अची रहिया आहिनि। कंडियारो वार्ड नंबर 12 जो ही नतीजो आहे। आबिद शाह पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, 577 वोट खणी कामयाब थियो आहे। कंडियारो वार्ड नंबर 12 जो ही गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। आबिद शाह पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 577 वोट खणी कामयाब थियो आहे। एक ॿियो नतीजो अव्हांखे ॿुधायूं गंबट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 8 जो, जिते बि सैयद नूरुल हुदा शाह जिलानी पीपल्स GDA जी उम्मीदवार खटी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि जे हवाले सां गंबट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 8 जो ही नतीजो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अव्हां सां शेयर कयूं पिया। चिल्हार टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो नतीजो उर्स कुंभर पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 681 वोट खणी कामयाब थियो आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा ही नतीजा अचनि पिया, जेके अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारो वार्ड नंबर 11 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अकरम कुरैशी 669 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची रहिया आहिनि। कंडियारो वार्ड नंबर 11 जो नतीजो आहे। अकरम कुरैशी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 669 वोट खणी कामयाब थियो आहे। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 2 जो ही गैर हतमी गैर सरकारी नतीजो काउंसलर लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बिशारत महबूब 1079 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची रहिया आहिनि, जेके अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। नौशरो फिरोज़ म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 6 जो नतीजो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कासिम राजपर 360 वोट खणी कामयाब थियो आहे। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 9 जो नतीजो अव्हांखे ॿुधायूं। काउंसलर लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार चौधरी मोहम्मद अयूब 505 वोट खणी कामयाब थियो आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा जेके नतीजा अची रहिया आहिनि उहे अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 9 जो नतीजो आहे। काउंसलर लाइ चौधरी मोहम्मद अयूब पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, जेको 505 वोट खणी कामयाब थियो आहे। कंडियारो जो ही नतीजो आहे। सरफराज कुरैशी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 300 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा आहिनि। सखर टाउन कमेटी मकीशा UC 6 जो नतीजो वाइस चेयरमैन लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार फहद बलोच 2730 वोट खणी कामयाब थियो आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा जेके नतीजा अची रहिया आहिनि अव्हां सां शेयर कयूं पिया। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो नतीजो शहाबुद्दीन भट्टी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 556 वोट खणी कामयाब थियो आहे। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो नतीजो शहाबुद्दीन भट्टी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 556 वोट खणी कामयाब थियो आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा ही नतीजा आहिनि, जेके अव्हां सां शेयर कयूं पिया। कंडियारो वार्ड नंबर 7 जो नतीजो मुकीम कुलेरी 482 वोट खणी कामयाब थियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो ही उम्मीदवार आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अव्हांखे ॿुधायूं पिया। कंडियारो वार्ड नंबर 7 जो ही नतीजो आहे। मुकीम कुलेरी 482 वोट खणी कामयाब थियो आहे। कंडियारो जो नतीजो अव्हांखे ॿुधायूं गफ़ार कुरैशी PTI जो उम्मीदवार आहे, 314 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि। वार्ड नंबर 3 जो ही नतीजो आहे। कंडियारो जो गफ़ार कुरैशी PTI जो उम्मीदवार 314 वोट खणी कामयाब थियो आहे। बिरियासिटी टाउन कमेटी वार्ड नंबर 2 जो नतीजो जनरल काउंसलर लाइ सैयद अमीर अली शाह आज़ाद उम्मीदवार 810 वोट खणी कामयाब थियो आहे।
मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। भिरिया सिटी टाउन कमेटी वार्ड नंबर 2 जो नतीजो जनरल काउंसिलर लाइ सैयद अमीर अली शाह आज़ाद उम्मीदवार 810 वोट खणी कामयाब थियो आहे। कंडियारो वार्ड नंबर 8 जो नतीजो मोहम्मद ज़मान पीरज़ादो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे 286 वोट खणी कामयाब थियो आहे। आगे ॿुधायूं पिया नाज़रीन, मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा। सख यूनियन कमेटी 7 बचल शाह ते चेयरमैन लाइ अब्दुल मजीद मीरानी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 593 वोट खणी कामयाब थियो आहे। सख यूनियन कमेटी 7 बचल शाह जो नतीजो आहे। चेयरमैन लाइ अब्दुल मजीद मीरानी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 593 वोट खणी कामयाब थियो आहे। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 4 जो नतीजो आहे। काउंसलर लाइ गुलाम हुसैन दिनारी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 465 वोट खणी कामयाब थियो आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा जेके नतीजा अचनि पिया अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 4 जो ही नतीजो आहे। काउंसलर लाइ गुलाम हुसैन दिनारी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 465 वोट खणी कामयाब थियो आहे। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 4 जो ही नतीजो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सिराज अहमद तुन्यो 600 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा जेके अचनि पिया अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 4 जो ही नतीजो आहे। सिराज अहमद तुन्यो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 600 वोट खणी कामयाब थियो आहे। कंडियारो वार्ड नंबर 6 जो नतीजो मीर खान सहतो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 456 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा जेके अचनि पिया मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारो वार्ड नंबर 6 जो नतीजो अव्हांखे ॿुधायोसीं। मीर खान सहतो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो आहे। सख यूनियन कमेटी 7 बचल शाह ते वाइस चेयरमैन लाइ गौस बख्श शेख पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 593 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची रहिया आहिनि अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सख यूनियन कमेटी 7 बचल शाह ते वाइस चेयरमैन लाइ गौस बख्श शेख कामयाब थियो आहे। पीरजोगोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 1 जो नतीजो GDA उम्मीदवार सरफराज भंड 1456 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीरजोगोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड 1 जो ही नतीजो आहे जिते GDA उम्मीदवार कामयाब थियो आहे। सिंधड़ी UC 6 जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो आहे। माशूक मंगरियो GDA जो उम्मीदवार 1580 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधड़ी UC 6 जो ही नतीजो आहे। माशूक मंगरियो GDA जो उम्मीदवार 1580 वोट खणी कामयाब थियो आहे। हिकु ॿियो नतीजो अवां सां शेयर कयूं। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो काउंसलर लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार गुलाम सरवर शेख 465 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची रहिया आहिनि। दौड़ टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो ही नतीजो आहे। काउंसलर लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार गुलाम सरवर शेख 465 वोट खणी कामयाब थियो आहे। नौशरो फिरोज़ म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 14 जो नतीजो लियाकत खोसो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 592 वोट खणी कामयाब थियो आहे। ही गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि। नौशरो फिरोज़ म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 14 जो ही नतीजो आहे। लियाकत खोसो जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे जंहिं 592 वोट खया आहिनि। शहदादपुर टाउन कमेटी वार्ड 8 जो नतीजो
पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बिन्यामीन आराई 610 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा असां शेयर करे रहिया आहियूं। शहदादपुर टाउन कमेटी वार्ड 8 जो ही नतीजो आहे। बिन्यामीन आराई पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 610 वोट खणी कामयाब थियो आहे। जैकबाबाद म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 3 जो ही नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार हारून रशीद सुमरो 700 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अव्हांखे ॿुधायूं पिया। जैकबाबाद म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 3 जो ही नतीजो आहे। हारून रशीद सुमरो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 700 वोट खणी कामयाब थियो आहे। पीरजोगोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड 3 जो उम्मीदवार आहे GDA जो अब्दुल गफ़ार मेमून जेको 1231 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि। पीरजोगोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 3 जो ही नतीजो आहे। अब्दुल गफ़ार मेमून GDA जो उम्मीदवार 1231 वोट खणी कामयाब थियो आहे। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 1 जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो हिज़बुल्ला गोपांग पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 674 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची रहिया आहिनि। मीरो खान टाउन कमेटी वार्ड नंबर 1 जो ही नतीजो आहे। हिज़बुल्ला गोपांग पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 674 वोट खणी कामयाब थियो आहे। बांधी वार्ड नंबर 6 जो ही नतीजो आहे। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार उम्मीद अली जमाली 718 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। बांधी वार्ड नंबर 6 ते उम्मीद अली जमाली पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 718 वोट खणी कामयाब थियो आहे। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 9 ते इसहाक कुंभार पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 986 वोट खणी कामयाब थियो आहे। मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अव्हांखे ॿुधायूं पिया। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 9 जो नतीजो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार इसहाक कुंभार 986 वोट खणी कामयाब थियो आहे। एक ॿियो नतीजो अवां सां शेयर कयूं। भिरियासिटी टाउन कमेटी वार्ड नंबर 5 ते जनरल काउंसलर लाइ अली शेर राजपूत 478 वोट खणी कामयाब थियो आहे। पीपल्स पार्टी जो ही उम्मीदवार आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा। भिरियासिटी टाउन कमेटी वार्ड नंबर 5 ते जनरल काउंसलर लाइ अली शेर राजपूत पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 478 वोट खणी कामयाब थियो आहे। कंबर म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 1 जो ही नतीजो आहे। PTI जो उम्मीदवार इमरान हसन हकड़ो 581 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि। कंबर म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 1 जो ही नतीजो आहे। इमरान हसन हकड़ो PTI जो उम्मीदवार 581 वोट खणी कामयाब थियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कनि